अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द मिरर में भलीकार आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सिंध जे अहिड़े हिकु मनसूबे जो ज़िक्र कंदासीं जेको ज़ाहिरी तौरु ठाहियो त सिंध जे मालवंदनि जी भलाईअ लाइ वियो हो, पर इहो मनसूबो बि कामोरनि जे करप्शन ऐं बासरनि जी मुदाख़लत सबबि मुकमल थियण खां अॻु तबाहीअ कंधीअ ते पहुची वियो आहे। अॼोके प्रोग्राम में ॿुधाईंदासीं त ख़ैरपुर, उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में कैटल कॉलोनियूं ठाहे मालवंदनि खे ॿाहिरि शिफ्ट करण ऐं खेनि समूरियूं सहूलतूं ॾियण वारो मनसूबो कीअं करप्शन जे वर चढ़ी वियो ऐं 16 साल गुज़रण बावजूदि हीउ मनसूबो अञा ताईं मुकमल छो न थी सघियो आहे। नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदासीं त कैटल कॉलोनियुनि लाइ रखियल समूरी बजट ज़ाहिरी तौर ते ख़र्च ॾेखारी वई आहे, पर सरज़मीन ते कारीअ वारा कख आहिनि ऐं एतिरे क़दुरु जो क़ाइमु कयल कुझु कैटल शेड्स जा दर ऐं दरियूं बि चोरी थी विया आहिनि। नाअहली जी इंतिहा इहा आहे जो जेके कैटल शेड्स ठहिया उन्हनि में बि वर्क्स एंड सर्विसिस खाते जे कामूरनि पंहिंजे हथनि जी सफ़ाई ॾेखारी ऐं उन्हनि जो कमु बि नाक़स करायो। ख़ैरपुर में त ठाहियल शेड्स जूं छितूं ई तबाह थी वियूं आहिनि। अॼोके प्रोग्राम में उन्हनि बासरनि ऐं कामूरनि खे बि वाइको करण जी कोशिशि कंदासीं जेके ख़ैरपुर, उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में क़ाइमु कयल अणपूरनि कैटल कॉलोनियुनि ते क़ाबिज़ आहिनि। इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त आख़िर अहिड़ा मनसूबा शुरू छो था कया वञनि जिन मां आम माण्हू बदिरां रुॻो कामूरनि ऐं बासरनि खे लाभ मिली सघे थो। सिंध जे 3 ज़िलनि में मालवंतनि जी भलाईअ लाइ 600 एकड़नि ते कैटल कॉलोनियूं क़ाइमु करण वारो मनसूबो करप्शन जे वर चढ़ी वियो। 1 अरब 44 करोड़ रुपयनि जी लागत सां शुरू कयल मनसूबो 16 साल गुज़रण बावजूदि मुकमल न थियो। मालवंतनि खे को लाभ न मिली सघियो। मनसूबे तहत ख़ैरपुर, उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में मालवंदनि लाइ 200 एकड़नि ते 25 कैटल शेड्स क़ाइमु कया विया। 2008 खां शुरू थियल मनसूबो अञा बि अणपूरो, कागज़नि में समूरी बजट ख़र्च थी वई, सरज़मीन ते कारीअ वारा कख। ख़ैरपुर ज़िले में 25 कैटल शेड्स मां रुॻो 19 शेड्स ठही सघिया। उन्हनि जी बि हालत ख़राब, 9 शेड्स जूं छितूं ई किरी पयूं। 19 शेड्स जा दर ऐं दरियूं बि चोरी, बिजली तोड़े पाणीअ जी सहूलियत अणिलब, चोर बिजलीअ जो ट्रांसफार्मर बि लाही विया, समूरनि वाड़नि ते बासरनि जा कब्ज़ा। ख़ैरपुर ज़िले में 2020 दौरान उन वक़्त जे DC अणपूरी स्कीम जा मुख़्तलिफ़ माण्हुनि खे प्लॉट बि ॾेई छॾिया। मामिलो अदालत बि वियो। उमरकोट ज़िले में 3 हंधनि ते उमरकोट शहर, सूफ़ी फ़कीर ऐं नबीसर रोड में कैटल कॉलोनियूं क़ाइमु करण वारो मनसूबो बि तबाहीअ जे वर चढ़ियल। उमरकोट, सूफ़ी फ़कीर ऐं नबीसर रोड में क़ाइमु कयल कैटल कॉलोनियुनि ते बासरनि जा कब्ज़ा, करोड़नि जी बजट हड़प थी वई। कैटल कॉलोनियुनि खे कामोरा ऐं बासर ज़रई ज़मीन तौरु इस्तेमालु करण लॻा। फार्मनि ते मौजूदु जानवरनि जी हालत बि रहम जोगी, अक्सर मुलाज़िम वीज़ा ते वियल। कैटल कॉलोनियुनि वारे मनसूबे सां वर्क्स एंड सर्विसिस खाते जे कामोरनि जी पतवाइकी थी वई। चीफ सेक्रेटरी पारां जांच जो हुकुम। कैटल कॉलोनियूं क़ाइमु करण वारे मनसूबे में करप्शन जी जांच बि सर्दखाने हवाले। बासरनि CMIT जी जांच बि रोकराए छॾी। इन समूरी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त मालवंतनि जी भलाईअ लाइ कैटल कॉलोनियूं क़ाइमु करण वारो मनसूबो कॾहिं शुरू थियो ऐं इहो मनसूबो शुरू करण जो असल मक़सदु छा हो? वॾी महिरबानी रोशनी। सिंध हुकूमत जो हिकु अहम डिपार्टमेंट आहे लाइव स्टॉक एंड फिशरीज़ डिपार्टमेंट। हाणे इन डिपार्टमेंट जी हिकिड़ी स्कीम हुई जेका 2008 ऐं 9 में शुरू थी। त तव्हां ॾिठो हूंदो त सॼी सिंध में ख़ासि तौर ते जेके सिंध जे नंढनि शहरनि में माल जा वाड़ा जेके आहिनि उहे शहर जे अंदरि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं मेहूं या ढगियूं या ॿियो जेको चौपायो माल आहे उहो उते शहरनि में अंदरि ई जेको उहो ॾींहं जो जेको आहे उहो घुमंदे नज़र अचे थो। त इन करे ट्रैफिक बि जाम थिए थी शहरनि में, माण्हुनि खे ॾुखायूं जेके आहिनि उहे पेश अचनि पियूं। जंहिंखां पोइ सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त जेके माल जा वाड़ा आहिनि उहे ॿाहिरि जेके आहिनि उहे शिफ्ट कजनि ऐं उन्हनि समूरनि मालवंदनि खे बहितर उते सहूलतूं ॾिजनि, पाणी, बिजली समेत उन्हनि खे प्लाट बि जेके आहिनि उहे अलाट करे ॾिजनि। पोइ इहो मनसूबो हिकिड़ो सिंध में शुरू कयो वियो हुयो। सही। त सिंध में ही 2008 ऐं 9 में मनसूबो इहो शुरू थियो त ख़ैरपुर ज़िले, ख़ैरपुर शहर में जेको आहे 200 एकड़नि ते मुश्तमिल जेका आहे उहा उते कैटल कॉलोनी ठाहिणी हुई ऐं शहर जा समूरा जेके वाड़ा आहिनि उहे शिफ्ट करे ॿाहिरि जेके आहिनि
मालवंदन खे जेके सहूलियतूं फराहम करण जो इहो मक़सदु हुयो। ईअं ई थरपारकर ज़िले जे नवकोट शहर में ऐं उमरकोट शहर में इहे टे जेके आहिनि केटल कॉलोनी क़ाइमु करियूं हुयूं। मजमूई तौर ते जेके आहिनि उहे 600 एकड़ यानी 200 एकड़ ते 25 जेके आहिनि उहे केटल शेड्स ठहणा हुआ। त हिकु जेका शेड्स में 50 जानवर जेके आहिनि उहे रखी सघजनि था। ईअं ई हिकिड़ो प्लान ठाहियो वियो सुठो बहितरीनु जेको उहो मालवंदन लाइ इहो मनसूबो हुयो। पर अॼु 2024 में पाण वेठा आहियूं। 2008 खां शुरू थियल इहो मनसूबो जेको आहे अॼु ताईं मुकमल न थी सघियो आहे ऐं उहो मनसूबो मुकमल तौर ते मतिलबु मुकमल थियण खां अॻु ई उहो मुकमल तौर तबाह बि थी वियो आहे। जी अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त हीउ मनसूबो मजमूई तौर केतिरी रक़म जो हो ऐं 16 साल गुज़रण बावजूद केटल कॉलोनी वारो मनसूबो अणपूरो हुअण जा असल सबब कहिड़ा आहिनि? असल में ही मनसूबो जेको आहे उहो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। 1 अरब उन खां अलावा 44 करोड़ रुपयनि जी लागत सां ही मनसूबो शुरू थियो हुयो। उनमें खेरपुर जी जेका कॉलोनी लाइ मुख़्तस थियल 42 करोड़ रुपयनि जी उते केटल कॉलोनी ठाहिणी हुई खेरपुर शहर में। उते जेका उहा समूरी बजट पर ख़र्च ॼाणाई वई आहे। ईअं ई जेका उहा वरी जेका ॿियनि ज़िलनि में हाणे जीअं उमरकोट में आहे उते वरी 37 करोड़ रुपयनि जी लागत सां उमरकोट में उहा केटल कॉलोनी ठाहिणी हुई। 200 एकड़नि ते 25 शेड्स जेके आहिनि उहे ठाहिणा आहिनि। साॻी जेका उहा नवकोट में बि इहा जेका ठाहिणी हुई केटल कॉलोनी। त 3 शहरनि में केटल कॉलोनियूं क़ाइमु करण वारो जेको मनसूबो आहे उहे करप्शन जे वर चढ़ी वियो। बेसिकली ही स्कीम जेका आहे उहा लाइव स्टॉक डिपार्टमेंट जी आहे, पर इन जो कमु जेको हुयो उहो वर्क्स एंड सर्विसिस खाते जे कामरनि जो हुयो। ॿिन्ही डिपार्टमेंट जे कामरनि मिली भगत करे हिन मनसूबे बहितरीनु तमामु मालवंदन जे लाइ तमामु बहितरीनु मनसूबो हुयो, पर इहो मनसूबो जेको आहे उहो करप्शन जी नज़र थी वियो ऐं 16 सालनि खां ई मनसूबो मुकमल न थी सघियो आहे। जेको बि कमु थियो उते याने 1 अरब 44 करोड़ रुपया इन जी सॼी लागत आहे। उहा सॼी जी सॼी बजट जेका आहे उहा कागज़नि में ख़र्च बि ॾेखारी वई आहे, पर अॼु ताईं इहो मनसूबो 16 साल गुज़री वञण बावजूदि मुकमल नाहे थी सघियो। जेको उते कमु कयो वियो आहे उन जो कमु बि नाक़स तरीक़े सां कयो वियो ऐं जेको उते कमु थियो जिते यानी खेरपुर ज़िले में जेकी शेड ठहिया उन्हनि शेड्स बि जेके आहिनि उन जूं शेड जूं छितूं ई जेके आहिनि उहे किरी पियूं आहिनि। ईअं हिकिड़ो मनसूबो करप्शन जे वर चढ़ी वियो ऐं इहे तक़रीबन जेके 1.5 अरब रुपया आहिनि उहे हुकूमत जा ॼण ज़ाया थी विया आहिनि। जी अच्छा सखी, जेको मनसूबो मालवंदन जी भलाईअ लाइ शुरू थियो, इन मनसूबे खे कामोरनि ऐं बासरनि माल मेड़ण जो ज़रियो बणाए छॾियो। 16 सालनि ताईं लाॻापियल अख़्तियारनि जी मुजरमाणी ख़ामोशीअ खे अव्हां कीअं था ॾिसो? असल में हिकिड़ो जीअं पाण प्रोग्राम कंदा आहियूं त हिकिड़ो जेका करप्शन थिए थी सिंध में उहो सिस्टम वाइज़ थिए थी, त उन में हिकिड़ो सिस्टम मौजूदु हुजे थो त हीउ मनसूबो बि उन सिस्टम जे हवाले थी वियो। यानी वर्क्स एंड सर्विसिस जा जेके कामोरा हुया या लाइव स्टॉक खाते जा जेके कामोरा हुया या उन इन सिस्टम सां जुड़ियल जेके सियासी जमात जा माण्हू हुया, उन हिकिड़े सिस्टम जे तहत कुझु उते जेके ज़मीनूं यानी 600 एकड़ सरकार इन लाइ ज़मीन ॾिनी हुई त हिते केटल कॉलोनी ठाहियूं वञनि। इन लाइ ज़मीन कान ॾिनी हुई त उते तव्हां कणिक पोखियो या कुझु ॿियूं शयूं कयो या उन्हनि प्लाटनि ते तव्हां कब्ज़ा करे छॾियो। इन लाइ सरकार ज़मीन तव्हांखे कान ॾिनी हुई। सरकार इन लाइ ज़मीन ॾिनी त तव्हां वञी केटल कॉलोनी क़ाइमु कयो। शहरनि में जेको इहो आज़ार आहे माल वाड़नि जो उहो जेको आहे ख़तमु थी वञे। पर इहो मनसूबो मालवदन लाइ बेलाभ बणिजी वियो, पर उहो फ़ाइदो सिर्फ़ु उन्हनि कब्ज़े खोरनि खे पियो आहे जेकी उते हिन वक़्तु बि उन्हनि प्लाटनि ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं अॼु ताईं उहो कब्ज़ो ख़तम बि जेको आहे इन्हनि केटल कॉलोनी जे प्लाटनि तां नाहे थी सघियो। सगीर, खेरपुर ज़िले जी सूरत हाल बाबति असांखे आगाह कजो त उते केटल कॉलोनी वारो मनसूबो हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन में आहे? असल में खेरपुर जेके ज़िले जो इहो मनसूबो हुयो उहो त उन जी तमामु ख़राबु सूरत हाल थी वई आहे। हाणे खेरपुर ज़िले में 200 एकड़नि ते हिकिड़ी केटल कॉलोनी क़ाइमु करणी हुई। उनमें 25 जेके आहिनि उहे शेड्स ठहणा हुया। 25 शेड्स मतिलबु हिकु शेड में 50 जानवर जेके आहिनि उहे रखणा आहिनि। उन्हनि 42 करोड़ रुपयनि मां हिननि 41 करोड़ रुपया ख़र्च बि ॾेखारे छॾिया आहिनि। यानी 41 करोड़ 96 लख यानी बाक़ी 4 लख बचिया आहिनि। यानी सॼी बजट उन खेरपुर उन वारी जेका
केटल कॉलोनी ते हुननि ख़र्च ॾेखारी आहे। तव्हां सरज़मीन ते ॾिसंदो असांजी स्क्रीन ते फुटेजिस बि जेके नज़र ईंदा हूंदा त उते तबाही जा मंज़र आहिनि। 42 करोड़ जेके आहिनि उहे हुकूमत जा ज़ाया कया विया आहिनि। हाणे उन्हनि 25 शेड्स मां हिननि 19 शेड ठाहिया आहिनि। उन्हनि 19 शेडनि मां बि 9 केटल शेड जूं छितूं ई किरी पियूं आहिनि। अञा मनसूबो मुकमल ई न थियो आहे त इन्हनि जूं छितूं ई किरी पियूं ऐं उते नाक़स जेको आहे उहो मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे। खैरपुर ज़िले जी जेका उते 200 एकड़ जेका ज़मीन इन्हनि खे हुकूमत ॾिनी त कुझु उते घणे हिसे ताईं तव्हां जेके आहिनि उहो उते इहे शेड्स ठाहियो। बाक़ी जेके उते मालवंद अचनि त उन्हनि खे नंढा नंढा तव्हां प्लाट बि अलाट करे ॾियो। त उन्हनि प्लाटनि ते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जो कब्ज़ो आहे, उन्हनि शेड्स ते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जो कब्ज़ो आहे। उन्हनि जी हालत ख़राब थी वई आहे ऐं मनसूबो अणपूरो आहे ऐं बजट सॼी ख़र्च थियल आहे। इहो मनसूबो जेको आहे उहो सिंध हुकूमत हाणे इन ते थोरी सीरियस थी आहे त हाणे इन मनसूबे खे जेको आहे उहो मुकमल कजे। पर इहो मनसूबो त सॼो तबाह थी वियो आहे ऐं उते न पाणी जी सहूलियत आहे, उते न बिजली जी सहूलियत आहे। जेकी उते जो कमु करायो वियो तरक़ियाती उहो ई ख़राब थी वियो। त 16 साल गुज़री विया आहिनि त हाणे उहो मनसूबो उहो मुकमल कीअं थींदो? त हिकिड़े सिस्टम तहत इहो मनसूबो करप्शन जे भर चढ़ी वियो आहे। अच्छा सगीर, खैरपुर में 2020 दौरान उन वक़्त जे DC पारां कुझु माण्हुनि खे प्लाट्स जारी करण वारो मामिलो छा आहे? ॿुधायो पियो वञे त इहो मामिलो अदालत में बि वियो हो। बिल्कुलु, असल में 2020 में जेकी अञा इहो मनसूबो हिन वक़्त ताईं असां इहो ई ॿुधायूं पिया त हीउ मनसूबो मुकमल नाहे। त उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर कुझु मालवंदनि खे यानी कुझु मनपसंद माण्हुनि खे उन्हनि इहे अलाट करे छॾिया ऐं उतां इहो मनसूबो मुकमल ई न थियो। त उहो जंहिंखां पोइ जेके हक़दार आहिनि या जेके ॿिया मालवंद हुया उहे अदालत में विया त हीउ मनसूबो जेको आहे मुकमल ई न थियो आहे त इहे DC इन्हनि खे अलाट कीअं करे ॾिना। त जंहिंखां पोइ मामिलो इहो अदालत वियो, अदालत इहो हुकुम जारी कयो त इन्हनि खे 3 महीननि अंदरि जेको आहे हिन मामले खे मुकमल कयो वञे ऐं जेके हक़दार आहिनि उन्हनि खे इहे प्लाट जेके आहिनि अलाट करे ॾिना वञनि। पर उन अदालती हुकमनि जे बावजूदि अॼु ताईं इहो मनसूबो मुकमल न थी सघियो आहे ऐं हालांकि प्लाट जेके आहिनि उहे अलाटमेंट करणा आहिनि। उहे प्लाटनि जी अलाटमेंट बि जेका उहा न थी सघी आहे 16 सालनि में। ऐं उमरकोट में त ईअं ई करिणो हो त उमरकोट में हिननि इश्तिहार जारी कयो। उमरकोट 2016 में इहो मनसूबो हिननि मुकमल ॾेखारियो आहे। 16 खां 8 साल गुज़री विया आहिनि त अॼु ताईं उहो मनसूबो हुननि हैंडओवर बि करे छॾियो आहे। उते वरी पाणी जी सहूलियत न आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर हुई त हिते पाणी जी सहूलियत न आहे त उते मनसूबो तव्हां कीअं ठाहियो? सही। त इहे सभु शयूं पहिरीं जेके उहा रिथाबंदी थींदी आहे, बाद में जेके आहिनि इहे मनसूबा शुरू कबा आहिनि। त उते हाणे पाणी न आहे ऐं उते उहो मनसूबो जेको 8 सालनि खां ईअं ई ख़राबु पियो थिए ऐं उन्हनि जी जेका सूरत हाल हाणे सफ़ा ख़राबु थी वई आहे। उन्हनि प्लाट जी अलाटमेंट लाइ हिकिड़ो इश्तिहार जारी कयो वियो उमरकोट ज़िले लाइ। त उन में सॼे हाणे जेके उमरकोट शहर जा जेके माण्हू हुया, हिकु अधु माण्हुनि जेको आहे उन में अप्लाई कयो, बाक़ी मतिलबु ज़िले जे ॿियनि माण्हुनि उन में अप्लाई कयो त असांखे हिते प्लाट ॾिना। हालांकि इहा पॉलिसी आहे त शहर जा जेके अंदरि शहर में वाड़ा आहिनि उहे जेके रजिस्टर्ड हुजनि उन्हनि खे उते प्लाट अलाट करिणो आहे त जीअं शहर मां इहो जेको गंद किचिरो जेको आहे उहो न थिए ऐं सफ़ाई सुथराई वारो शहर में माहौल रहे त इहे वाड़ा जेके आहिनि उहे ॿाहिरि शिफ्ट कजनि। त 16 सालनि में न सिर्फ़ु केटल कॉलोनी जेके आहिनि क़ाइमु थी सघियूं आहिनि, पर इहो प्लाट जी अलाटमेंट वारो मामिलो बि जेको आहे उहो रोलड़ जो शिकार थियल आहे। त ईअं ई जेका खैरपुर ज़िले में जेके आहिनि हिननि ऑन बोर्ड बि न वरितो वर्क्स एंड सर्विसिस वारनि खे DC तरफ़ां ऐं न वरी लाइव स्टॉक खाते जे सेक्रेटरी या कंहिं ॿियनि अख़्तियारनि सां हुननि का सलाह मशवरो कयो। त हाणे उते माण्हू जेके आहिनि हाणे कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, जिन खे इहे अलाट जेको आहे अलाटमेंट थी वई त हाणे उहे कब्ज़ो ख़तमु करण में बि जेको आहे लाइव स्टॉक हुजे या वर्क्स एंड सर्विसिस हुजे या ज़िले इंतिज़ामिया हुजे, उहो कब्ज़ो नथा ख़तमु कनि ऐं उहो कब्ज़ो ख़तमु कराइण में ज़िले इंतिज़ामिया नाकाम वई आहे। अच्छा सगीर, नाज़रीन खे उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में केटल कॉलोनियूं क़ाइमु करण वारे मनसूबे बाबति बि ॿुधाइजो ऐं उते कामरनि ऐं बासरनि हिन मनसूबे जो कहिड़ो हशर कयो आहे? उते बि इन्हनि ॿिन्ही शहरनि में केटल कॉलोनी जो साॻियो ई जेको आहे उहो हशर कयो वियो आहे जीअं खैरपुर ज़िले जो आहे। त हाणे पाण ईंदासीं नवकोट शहर आहे हिकिड़ो थरपारकर ज़िले जो, उते इहा केटल कॉलोनी क़ाइमु करणी हुई। 2017 में हिननि मुकमल ॾेखारी आहे, यानी 7 साल थी विया आहिनि। उहा अञा ताईं हैंडओवर न थी आहे। 7 सालनि में इन मनसूबे जी छा हालत हूंदी? 7 सालनि खां इहे शेड ठहियल हुजनि
ऐं इहो त तव्हां कब्ज़ेखोरनि खे मतिलबु खुली छूट ॾियो पिया त उते वञी कब्ज़ो कयो तव्हां, त उते जेके मुलाज़िम आहिनि उहे मुलाज़िम मौजूदु न आहिनि ऐं उहे केटल कॉलोनियूं जेके ठाहियूं वयूं उन्हनि जी हालत नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो। त हीअ 41 करोड़ 40 लख रुपयनि में इहा जेका केटल कॉलोनी मुकमल ॾेखारी वई आहे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जी कारकर्दगी मां जेके आहिनि केरु वाक़िफ़ न आहे ऐं उहे नाक़स मटीरियल इस्तेमालु करे जेके आहिनि समूरनि तक़रीबन जेके उहो मनसूबनि जो इहो ई हाल हूंदो आहे जेको हाणे केटल कॉलोनी जो थियो आहे। त नवकोट शहर में जेका आहे इहा 41 करोड़ रुपयनि में इहा स्कीम मुकमल ॾेखारी वई आहे 2017 में, पर हिन वक़्तु ताईं इहो मनसूबो हैंडओवर न थियो आहे, यानी इहो अञा मुकमल न थियो आहे। उनखां अलावा उमरकोट ज़िले में जेको आहे उमरकोट शहर में जेके वाड़ा जेके आहिनि उहे ॿाहिरि कढण जे लाइ हिननि 37 करोड़ 20 लख रुपयनि जी लागत सां केटल कॉलोनी वारो कमु 2016 में मुकमल ॾेखारियो आहे, पर अॼु ताईं इहा केटल कॉलोनी मालवंदनि लाइ बेलाभ बणियल आहे। उते का बि मालवंदनि लाइ सहूलियत मौजूदु न आहे। इन्हनि खे बि इन मनसूबे खे बि 8 साल थी विया आहिनि। त उमरकोट जी जेका केटल कॉलोनी आहे उहा अञा ताईं जेका मुकमल न थी सघी आहे। उते छाकाणि जो ॿुधायो पियो वञे त जेके आहिनि उते सहूलियतूं मौजूदु न आहिनि इन नवकोट शहर में बि ऐं उमरकोट शहर में बि। त इन करे इहे मालवंदनि लाइ जेके उहे ॿई केटल कॉलोनियूं आहिनि उहे बेलाभ बणियल आहिनि। उते जानवर अञा शिफ्ट न थी सघिया आहिनि। उते जेके शेड ठाहिया हुआ आहिनि उन्हनि जी हालत तमामु ख़राबु थी वई आहे ऐं वर्क्स एंड सर्विसिस मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़े सिस्टम तहत ही मनसूबो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे, पर अॼु ताईं उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई जेका न थी सघी आहे। अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त हिन मनसूबे तहत टिनी ज़िलनि यानी खैरपुर, उमरकोट ऐं थरपारकर जी केटल कॉलोनियुनि में मालवंदनि खे प्लॉट बि अलाट करे ॾियणा हुआ, इहो मामिलो हिन वक़्तु किथे पहुतल आहे? असल में जी मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त टिनी ज़िलनि में प्लॉट जी बि अलाटमेंट थी आहे, पर टिनि ज़िलनि में 2020 में त उन्हनि जल्दबाज़ी जो मुज़ाहिरो करे DC जेका उहा मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट बि करे ॾिना, पर अञा त हीउ मनसूबो मुकमल ई न आहे ऐं उन्हनि खे ऑन बोर्ड ई न वरितो वियो आहे लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते खे। त हीअ उमरकोट ज़िले जी मूं तव्हांखे पहिरीं सूरत हाल ॿुधाई त उमरकोट ज़िले में हुननि इश्तिहार ॾिनो ऐं उते जेको आहे कुझु माण्हुनि जेको अप्लाई कयो, बाक़ी माण्हुनि जेको आहे ॿियनि शहरनि जे अप्लाई कयो। त पॉलिसी तहत सिर्फ़ु उन शहर जे माण्हुनि खे इहे प्लाट अलाट करे सघजनि था ऐं इहे शेड जेके आहिनि उहे फराहम करे सघजनि था। त हीउ मनसूबो टोटल जेको आहे उहा आवाम जे लाइ या मालवंदनि जे लाइ बेलाभ बणियल आहे ऐं प्लाट जी अलाटमेंट बि जेका उहा न थी सघी आहे। ऐं इहे नवकोट वारी जेका केटल कॉलोनी आहे उते बि इहा हैंडओवर न थी आहे ऐं उमरकोट ज़िले में बि उनजो इश्तिहार त ॾिनो हुयो प्लाट जी अलाटमेंट लाइ, पर अॼु ताईं उन्हनि जी बि अलाटमेंट न थी आहे। खैरपुर ज़िले जी मूं तव्हांखे सूरत हाल ॿुधाई त उते DC जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट करे ॾिना, त उते हाणे उन्हनि माण्हुनि जो कब्ज़ो आहे। इहो नए सिर सॼो सिस्टम थियणो आहे। जेके उतां जा हक़दार आहिनि ऐं उहे मालवंद आहिनि बि या न आहिनि, जेके उते वेठा आहिनि, इन्हनि जी इन्वेस्टिगेशन जेका उहा थियणी आहे खैरपुर ज़िले में। उनखां अलावा जेके खैरपुर ज़िले जा जेके टोटल केतिरा जेके उते वाड़ा मौजूदु आहिनि, कहिड़ा कहिड़ा मालवंद आहिनि, उन्हनि वटि केतिरो माल मौजूदु आहे, या ईअं ई उमरकोट जे ज़िले जी जेका उहा तहक़ीक़ थियणी आहे या नवकोट जी थियणी आहे। हिकिड़े प्रोसेस मां गुज़री करे पोइ इहे अलाट थियणा आहिनि, केटल शेड ऐं प्लाट अलाट करणा आहिनि, पर अॼु ताईं इहा स्टडी जेका उहा न थी सघी आहे। उन में लाइव स्टॉक खाते जे कामोरनि जी इहा गिफ़लत साम्हूं आई आहे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जी वरी इहा जेका नाअहली साम्हूं आई आहे, लापरवाही, त उन्हनि उन में मटीरियल जेका उहो ख़राबु इस्तेमालु कयो ऐं उन में फंड्स बि खुर्द-बुर्द कया विया आहिनि। जी सकीर, जीअं अवां ॿुधायो त हिन मनसूबे लाइ जेका बजट रखियल हुई उहा समूरी ख़र्च ॾेखारी वई आहे ऐं सरज़मीन ते कार्य वारा कखा आहिनि। छा अहिड़नि मनसूबनि जी निगरानी न थींदी आहे? मुंहिंजो मतिलबु त अहिड़नि मामलनि ते को बि चेक एंड बैलेंस न आहे? बिल्कुलु इहो चई सघिजे थो त चेक एंड बैलेंस न आहे ऐं इन्हनि खे मनसूबनि जी मॉनिटरिंग जे लाइ उहे इदारा बि मौजूदु आहिनि। एंटी करप्शन जो इदारो बि मौजूदु आहे, CMIT बि मौजूदु आहे। उनखां अलावा BND जो पंहिंजो हिकिड़ो सेल ठहियलु आहे, मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन सेल। उनजो डायरेक्टर जनरल हूंदो आहे। उनखां अलावा मॉनिटरिंग ऑफिसर उन्हनि जा मौजूदु हूंदा आहिनि। हर साल उन्हनि जी बाक़ाइदे सां बजेट उन्हनि खे ॾिनी वेंदी आहे। उते कामोरा मुक़ररु थियल आहिनि, उन्हनि खे पघारूं मिलंदियूं आहिनि, पर हिकिड़े सिस्टम तहत मूं तव्हांखे ॿुधायो त इहा करप्शन थिए थी ऐं उहे ई उन्हनि खे बि ज़ाहिर आहे भतो मिलियो हूंदो या का ॻाल्हि थी हूंदी
त उहे बि जेका उन्हनि ख़ामोशी अख़्तियार कई ऐं 16 सालनि ताईं इहो मनसूबो मुकमल न थी सघियो आहे। जी सगीर, कैटल कॉलोनी वारे मनसूबे जी नाकामी सां वर्क्स एंड सर्विसिस खाते जी पथवाइकी थी वई आहे। इन हवाले सां सिंध जे चीफ सेक्रेटरी कहिड़ियूं हिदायतूं जारी कयूं आहिनि? सिंध जो चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह जेका इन ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो आहे। जॾहिं हिन मनसूबे बाबति हुन अपडेट वरिती त हुन ॿुधायो, उते आगाही ॾिनी वई या उन्हनि खे ब्रीफिंग ॾिनी वई चीफ सेक्रेटरी साहब खे त हिन मनसूबो जेको आहे इन स्टेज ते आहे, जंहिं ते हुन कावड़ जो इज़हार कयो ऐं चयो त ही फिल-फौर ही मनसूबो जेको आहे उहो मुकमल कयो वञे। उन वक़्तु कहिड़ा जेके आहिनि उहे वर्क्स एंड सर्विसिस खाते जा इंजीनियर्स हुया, उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे। त इहा जेके उन चीफ सेक्रेटरी तमामु सुठो क़दम खयो आहे ऐं इहे सख़्ती सां उन्हनि हिदायतूं जारी कयूं आहिनि त मनसूबो जल्द खां जल्द जेको आहे मुकमल कयो वञे ऐं उन्हनि जी सॼी लिस्ट घुराई वई आहे त उन वक़्तु इहे कहिड़ा जेके आहिनि उहे इंजीनियर्स हुया ऐं इन जी इन्वेस्टिगेशन छो न आहे थी सघी। 16 सालनि खां ई मनसूबो जेको आहे मालवंदनि लाइ बेलाभ छो बणियल आहे, त उन ते इहो एक्शन जेको आहे उहो चीफ सेक्रेटरी सिंध जो साम्हूं आयो आहे। सही। अच्छा सकीर, असां वटि इहे बि ख़बरूं आहिनि त सिंध हुकूमत पारां मालवंदनि जी भलाईअ लाइ शुरू कयल मनसूबे जी तबाहीअ वारे मामले जे कंहिं वक़्त में जांच बि शुरू थी हुई। छा उहा जांच बि हिन मनसूबे जी मुकमल थियण खां अॻे ख़तमु थी वई आहे? बिल्कुलु इहो ईअं ई आहे त ही जेका इन जी जांच थियणी हुई उहा साइडलाइन कराए छॾी उन्हनि बाअसर कामोरनि। त उन्हनि जे ख़िलाफ़ु जीअं ई इहा इन्वेस्टिगेशन शुरू थी, PND जी रिपोर्ट आई त उनखां पोइ CMIT खे जांच रिपोर्ट ॾियणी हुई ऐं उते फील्ड में वञिणो हुयो त इन में कहिड़ा कामोरा आहिनि ऐं कंहिंजी गिफ़लत आहे, कंहिंजी लापरवाही आहे, कंहिं करप्शन कई आहे, बाक़ाइदे सां इहा जांच थियणी हुई। पर CMIT जेका उहा केतिरनि ई सालनि खां गैरफ़ाल रही आहे ऐं उन्हनि बाअसर माण्हुनि जेकॾहिं सिस्टम में मौजूदु आहिनि, सियासी माण्हुनि तोड़े उतां वर्क्स एंड सर्विसिस खाते जे कामोरनि या लाइव स्टॉक खाते जे ऑफिसरनि हिकिड़ी मुनज़म तरीक़े सां उन्हनि करप्शन कई ऐं इहा जेके बि उन्हनि जूं इन्वेस्टिगेशन थींदियूं आहियूं या उन जो जांच जो हुकुम ॾिनो वियो उहे साइडलाइन कई वयूं। त अॼु ताईं इन मनसूबे जी जेका का बि जांच न आहे थी सघी ऐं न ई उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी सघी आहे। त आख़िरकार अहिड़े हिकु बहितरीनु मनसूबे जो हशर आख़िरकार कंहिं कयो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे हा, पर अॼु ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न आहे थी सघी। अच्छा सकीर, आख़िर में इहो बि ॿुधाइजो त इन समूरी ॻणती जोगी सूरत हाल ते अव्हां जी कंहिं ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे इन समूरी सूरत हाल ते? मुंहिंजी जेका उहा सिंध हुकूमत जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, लाइव स्टॉक खाते जे अख़्तियारनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। लाइव स्टॉक खाते जे अख़्तियारनि जो इहो चवणु आहे त असां जेको आहे इन मनसूबे जी जेको कमु करे पियो उहो वर्क्स एंड सर्विसिस खाते जा कमु कनि पिया। सो असांखे हिकिड़ो ई जेका उहो हैंडओवर थियो आहे मनसूबो, बाक़ी जेके आहिनि उहो नओं कोट ऐं जेका उन में इशूज़ आहिनि खेरपुर शहर वारे हिन कैटल कॉलोनी में, उहो मनसूबो मुकमल न थियो आहे ऐं असीं कोशिशि कयूं पिया त ॿीहर जेका इन खे इन जी PC जेका उहा रिवाइज़ करे PC1 त पोइ इन मनसूबे खे थोरे अॻिते हलायूं। त हाणे असल में थियणु ईअं घुरिजे त इन मामले जी इन्वेस्टिगेशन थिए, जन पैसा इहे खाधा आहिनि या हड़प कया आहिनि उन्हनि खां इहे पैसा रिकवर करणु घुरिजनि ऐं इन में जिन जी लापरवाही या जिन करप्शन कई आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई थियणु घुरिजे, बजाए जो उन जी ॿीहर जेका उहा बजट में वाधारो करे या उन जी कास्ट वधाए करे अञा हिन खे अॻिते हलाइजे ऐं उन्हनि जिन कामोरनि जी इहा लापरवाही गिफ़लत आई आहे त उन्हनि खां इहे पैसा भराए वठिजनि त उन्हनि खे ख़बर पए त आईंदा अहिड़ो कमु ई न कनि। वॾी महिरबानी सकीर, अव्हां नाज़रीन खे तफ़सील सां आगाह कयो त मालवंतनि जी भलाई लाइ शुरू कयल मनसूबो कीअं तबाही कंदे पहुतो ऐं इन मनसूबे जी नाकामीअ जा असल कारण कहिड़ा हुआ। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।